मज़मून फ़िज़िक्स क्लास ॾहों बाब 11 सबक़ 8 पढ़ाॾो या आवाज़ जी मोट इको और रिफ्लेक्शन ऑफ साउंड। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार, मां आहियां सनोल में। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे पढ़ाॾो या आवाज़ जी मोट यानी इको और रिफ्लेक्शन ऑफ साउंड। हिन टॉपिक खां पहिरीं असीं पढ़ियोसीं नॉइज़ पॉल्यूशन, जंहिंमें असां आवाज़ जी गिदड़ाइण जे बारे में डिस्कस कयोसीं। तो हींअर असां पंहिंजे टॉपिक जे तरफ़ हलूं था, जेको आहे एको और रिफ्लेक्शन ऑफ साउंड। तो प्यारा ॿारो, असीं रिफ्लेक्शन जे बारे में ऑलरेडी चैप्टर नंबर 10 प्रॉपर्टीज़ ऑफ वेव वारे चैप्टर में डिस्कस करे आया आहियूं, रिपल टैंक वारे जेको आहे त टॉपिक में। त उन में असां जेको आहे त रिफ्लेक्शन ऑफ वाटर बि डिस्कस कईसीं। ऐं रिफ्लेक्शन जी अगरि जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त रिफ्लेक्शन कंहिंखे चवंदा आहियूं? रिफ्लेक्शन चवंदा आहियूं असां कंहिं बि शइ जी मोट खे, यानी का बि शइ कंहिं बि सरफेस सां टकराए करे जॾहिं वापसि थिए त असां उनखे चवंदासीं रिफ्लेक्शन, या उनखे सिंधीअ में असां चवंदासीं मोट। इन में असां जेको आहे त रिपल टैंक में वाटर वेव जी जेको आहे रिफ्लेक्शन जे बारे में डिस्कस कईसीं। त जॾहिं असां उन रिपल टैंक में कोई बैरियर रखूं था ऐं पाणी अची करे उन सां टकराइजे थो ऐं वापसि वञे थो, त उहा जेका वेव ठहे थी ऐं उहो जेको फिनोमिना आहे उहा बेसिकली असांजी रिफ्लेक्शन ऑफ वाटर वेव आहे। उन खां बाद में रिफ्लेक्शन जेका आहे उहा लाइट में बि थींदी आहे। जीअं त नंढपण में जेको आहे असां इहो एक्सपीरियंस कयो आहे, त छा हूंदो आहे त कोई नंढो ॿारु हिकिड़ो शीशो खणी करे ॿाहिरि उस में वेंदो आहे ऐं उतां जेका त शीशे जी जेका रोशनी आहे उहा कॾहिं उन जेको आहे त विरांडे में हणंदो आहे, कॾहिं कंहिं कमरे में हणंदो आहे। उहो हिन तरीक़े सां हूंदो आहे त सिज जी जेका लाइट आहे, सिज जी जेका रोशनी आहे, उहा जॾहिं शीशे ते पवंदी आहे ऐं शीशो छा कंदो आहे, उन रोशनीअ खे रिफ्लेक्ट कंदो आहे, मोट खाराईंदो आहे। ठीकु आहे। ऐं उहा रोशनी जेका आहे पोइ असांजे कंहिं विरांडे में या कंहिं कमरे ताईं जेको आहे पहुचंदी आहे। ठीकु आहे। हींअर असीं जेका डिस्कस कंदासीं उहा कंदासीं असां जेको आहे त रिफ्लेक्शन ऑफ साउंड जे बारे में। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं असां रिफ्लेक्शन ऑफ साउंड जे हिते डिस्कस कयूं, यानी जंहिंखे असां इको बि चई सघूं था, त अक्सर तव्हां कुझु मूवीज़ में या कुझु ड्रामाज़ में या जेकॾहिं तव्हांजो पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस थियो आहे, जॾहिं असां कंहिं ऊची जॻह ते वेंदासीं, कंहिं माउंटेन वारी जॻह ते वेंदासीं, त उते जेकॾहिं असां आवाज़ु कंदा आहियूं त आवाज़ु वरी असांखे बार बार साॻियो आवाज़ु जेको आहे त ॿुधण में ईंदो आहे। इहो आवाज़ु जेको असांखे बार बार साॻियो ई पंहिंजो आवाज़ु ॿुधण में अचे थो, हाणे इनखे असां चवंदासीं एको। उन खां बाद में इन जो ॿियो बि तजुर्बो असां हिन तरीक़े सां करे सघूं था। मिसाल जे तौर ते जेकॾहिं कोई कमिरो असांजो ख़ाली आहे या कोई क्लास असांजो ख़ाली आहे ऐं उन में एतिरो ज़्यादा मटीरियल न आहे, त पोइ जेकॾहिं उन में असां ॻाल्हाईंदासीं त उन में बि असांजो जेको आवाज़ु आहे असांखे पंहिंजो ई आवाज़ु पाण जेको आहे त ॿुधण में ईंदो आहे। ठीकु आहे। हाणे इहो ॿुधण में छाजे करे थो अचे? छो त उहो आवाज़ु जेको आहे कंहिं वाल सां, कंहिं जेको आहे त विंडो सां, कंहिं जेको आहे त फ्लोर सां रिफ्लेक्ट थी करे वरी वापसि असांजे कननि ताईं पहुचे थो ऐं इहो आवाज़ु असांखे वरी ॿुधण में अचे थो। अगरि जेकॾहिं जस्ट असां एको जी डेफिनेशन खे ॾिसूं त एको बेसिकली आहे छा? उन जे लाइ चवे थो एन एको इज़ अ रिपीटेशन और अ पार्शल रिपीटेशन ऑफ अ साउंड ड्यू टू रिफ्लेक्शन। हाणे चए थो एको जेको हूंदो आहे, जंहिंखे असां सिंधीअ में पढ़ाॾो बि चऊं था, या असां उनखे आम लफ़्ज़नि में गूंज बि चवंदा आहियूं, आवाज़ जी गूंज। एको जेको आहे उहो छाजे करे पैदा थो थिए? उहो थिए थो रिफ्लेक्शन जे करे। हाणे रिफ्लेक्शन जे करे जेको साउंड आहे उहो असांखे कॾहिं त पूरो, कॾहिं असांखे उनजो कुझु हिसो जेको आहे उहो ॿुधण में अचे थो। इन प्रोसेस खे या इन फिनोमिना खे असां एको था चऊं। उन खां बाद में अगरि जेकॾहिं असां प्रॉपर नमूने सां रिफ्लेक्शन ऑफ साउंड जी डेफिनेशन खे ॾिसूं प्यारा ॿारो, त उनजी डेफिनेशन असां हिन तरीक़े सां लिखी सघूं था, जंहिंमें असीं चवंदासीं त वेन sound is incident on a surface of the medium, it bounces back into the first medium. This phenomena is called echo or reflection of sound. चए थो जॾहिं साउंड इंसिडेंट थिए कंहिं मीडियम जे सरफेस ते,
इंसिडेंट जो मतिलबु आहे त टकराइजे, ठीकु आहे, अची करे टकराइजे। जॾहिं साउंड जेको आहे कंहिं मीडियम जे सरफेस ते अची करे टकराइजे, टकराइजण खां बाद में उहो छा थिए, बाउंस बैक थिए, यानी उन तां मोट खाई वापसि थिए। काॾे वापसि थिए? जंहिं मीडियम में आयो उन ई मीडियम में वापसि थिए। त इन फिनोमेना खे, इन प्रोसेस खे असां छा था चऊं, एको या रिफ्लेक्शन ऑफ साउंड। ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे हिन डेफिनेशन खे ज़हन में रखी करे हिकिड़ी असां एक्टिविटी हिते डिस्कस कयूं था। मिसाल जे तौर ते हिन पिक्चर खे तव्हां ॾिसो प्यारा ॿारो, त ही असां वटि हिकिड़ो हार्ड जेको आहे वुड आहे, ठीकु आहे, या कोई हार्ड सरफेस आहे। उन खां बाद में हिन पॉइंट ते असां जेको आहे स्टॉप वॉच रखी आहे, जेका आवाज़ थी करे टिक टिक जो, ऐं उन खां बाद में ही जेको आहे हिकिड़ो असां कार्डबोर्ड ट्यूब ठाहियो आहे, ऐं ही बि असां वटि हिकिड़ो कार्डबोर्ड ट्यूब आहे। इन ॿिन्ही ट्यूबनि जे विच में असां छा कयो आहे, हितां हिकु जेको आहे त सॉफ्ट वुड खयो आहे, या तव्हां काई बि सिर्फ़ु वुड न पर तव्हां काई बि सॉफ्ट शइ खणी सघो था, को गतो थी वियो। असां छा कयो आहे त हिन ॿिन्ही ट्यूब जे विच में थोरी जेको आहे त स्पेस छॾी आहे हिन जेको आहे त सरफेस खां, ठीकु आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो तव्हां ॾिसो त जॾहिं हीअ जेका स्टॉप वॉच आहे उहा टिक टिक जो आवाज़ करे थी, त आवाज़ काॾे वेंदो, आवाज़ हिन ट्यूब मां ट्रेवल करे वेंदो। हाणे जॾहिं हिन ट्यूब मां ट्रेवल करे इहो जेको आहे त हिन जेको आहे त सरफेस ते स्ट्राइक थींदो, ठीकु आहे। उन खां बाद में हिन सरफेस खां उहो वापसि थो थिए आवाज़। हाणे वापसि थी करे साॻियो ई हिन ट्यूब में जेको आहे त उहो ट्रेवल करे थो आवाज़, ऐं हितां जेको आहे त हिकु स्टूडेंट आहे या हिकु बॉय आहे, उहो जेको आहे त इन स्टॉप वॉच जी आवाज़ खे जेको आहे त ॿुधे थो। स्टॉप वॉच त हिते पई आहे, उन खां बाद में साम्हूं वरी जेको आहे हिकु असां ब्लॉक रखियो आहे, हिकु असां बैरियर रखियो आहे। तो इहो आवाज़ जेको आहे इन बैरियर्स खां टकराइजी करे हिते जेको आहे हीउ छोकिरो उन आवाज़ खे ॿुधे थो। हिन एक्टिविटी मां असांखे ख़बर पइजी वई त आवाज़ जेको आहे उहो रिफ्लेक्ट करे थो। उन खां बाद में प्यारा ॿारो हिकिड़ी हिते असांखे पॉइंट ते ज़हन में रखणु घुरिजे, उहा इहा, हिते जेको आवाज़ असांजो वञे थो, जेका साउंड वेव वञे थी, उन जी जेका एंगल आहे कंहिंसां हिन वुड सां, ठीकु आहे। हाणे इहा असांजी कहिड़ी हूंदी, इहा इंसिडेंट एंगल हूंदी, जंहिंखे असां आए सां शो कंदा आहियूं। ऐं उन खां बाद में आवाज़ जॾहिं हिन वुड सां टकराइजी करे वापसि थो वञे, त हिते तव्हां ॾिसो त हिते बि असांजी जेको आहे इहा रिफ्लेक्टेड जेका वेव आहे उहा बि हिन वुड सां जेका आहे एंगल ठाहे थी, ऐं इन एंगल खे असां चवंदासीं रिफ्लेक्टेड एंगल। तो प्यारा ॿारो इहे ॿई एंगल्स जेके आहिनि, यानी इंसिडेंट एंगल ऐं रिफ्लेक्टेड एंगल जेके आहे उहा असांजी जेको आहे सेम हुजणु ज़रूरी आहे। तो उन खां बाद में इंसिडेंट जेका एंगल आहे या असांजी जेका रिफ्लेक्टेड एंगल आहे, ठीकु आहे, इन्हनि खे प्रॉपर नमूने सां असां जेको आहे ऑप्टिक्स वारे चैप्टर में डिस्कस कंदासीं। त उन में कुझु ॿियूं बि शयूं असांजो एंगल्स सां जेके तालुक रखनि थियूं उन्हनि जे बारे में बि असां इनशाला अॻिते डिस्कस कंदासीं प्रॉपर नमूने सां। तो प्यारा ॿारो हिते जेको आहे त हिकिड़ो असां टर्म सम्झंदासीं जेको आहे सेंसेशन ऑफ साउंड। हाणे सेंसेशन ऑफ साउंड छा आहे, यानी साउंड खे यानी आवाज़ खे ॿुधण जी सलाहियत, ठीकु आहे, या हवास चऊं, ठीकु आहे। हाणे हवास जेको साउंड जो आहे उनखे असां केतिरे टाइम ताईं ॿुधी सघूं था, यानी असां जे कननि में जेको आवाज़ु अचे थो, जेकॾहिं उन जे कॾहिं हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ अचे थो, उन जे कॾहिं वरी टियों लफ़्ज़ अचे थो, त उन्हनि टिनी लफ़्ज़नि जो जेको फ्लो आहे उहो त पंहिंजो हिकिड़ो प्रॉपर तरीक़े सां अचे थो, पर उन्हनि जे टाइम जी जेका ॿिनि लफ़्ज़नि जे टाइम या टिनि लफ़्ज़नि जे विच में जेका टाइम जी ड्यूरेशन आहे उहा केतिरी हूंदी। अक्सर असां ॿ माण्हू जॾहिं पाण में ॻाल्हाईंदा आहियूं त जेको आहे त हिकिड़ो माण्हू नॉन स्टॉप ॻाल्हाईंदो आहे, पर उनजो जेको आवाज़ आहे उनजा जेके लफ़्ज़ आहिनि उहे असां क्लियर ॿुधी सघंदा आहियूं, ऐं उनजा लफ़्ज़ जेके आहिनि असां सम्झी बि सघंदा आहियूं, ठीकु आहे। त हाणे उनजा लफ़्ज़ उनजे जॾहिं मुंहं मां निकिरनि था, उनजी ज़बान मां निकिरनि था ऐं असांजे कननि ताईं पहुचनि था, इहो हिकिड़ो तमामु शॉर्ट टाइम हूंदो आहे, ठीकु आहे। त असांजो जेको कनु आहे, असांजी कन जी जेका सेंसेशन आहे या असांजे दिमाग़ जी जेका सेंसेशन आहे, ठीकु आहे, उहा केतिरे टाइम वारे साउंड खे जेको आहे सेंस करे सघे थी। अगरि जेकॾहिं उन टाइम खां घटि वक़्त में जेकॾहिं को असांजो आवाज़ पैदा थिए थो त उनखे जेको आहे सेंस उहा न करे सघंदी। हाणे जेकॾहिं असां उन सेंसेशन जी ॻाल्हि कयूं पहिरियां ॿारो, त उहो आहे असांजो 0.1 सेकंड। हाणे 0.1 सेकंड जी ड्यूरेशन में जेकॾहिं ॿ लफ़्ज़ असांजे कन ताईं पहुचनि था, त असांजो जेको दिमाग़ आहे,
ठीकु आहे, उनखे सेंस करे सघे थो। अगरि जेकॾहिं इन खां बि घटि टाइम में कोई आवाज़ असांजे कन ताईं पहुचंदो त पोइ असांजो जेको दिमाग़ु आहे उन आवाज़ खे सेंस न करे सघंदो। त इन जो मतिलबु छा थियो त जेको असांजी जेका सेंसेशन ऑफ साउंड आहे उहो केतिरी आहे, उहा आहे 0.1 सेकंड। उन खां बाद में प्यारा ॿारो असां हिकिड़े एग्ज़ाम्पल जे तरफ़ हलूं था त मिसाल जे तौर ते हीउ हिकिड़ो माण्हू आहे, इहो हिते क्लैप करे थो ऐं अॻियां जेको आहे त वाल आहे यानी बैरियर आहे। ठीकु आहे, त जॾहिं हीउ क्लैप करे थो, ताड़ी वॼाए थो, त उनजो आवाज़ हिन वाल ताईं वञे थो ऐं वाल खां जेको आहे रिफ्लेक्ट थी करे वरी साॻियो ही ताड़ीअ जो आवाज़ बाद में पाण ई ॿुधे थो। ठीकु आहे, हाणे हीउ जेको टाइम आहे प्यारा ॿारो, उहो असां हिते जेको आहे त सेंसेशन जो जेको आहे मालूम कयोसीं। तो सेंसेशन जो जेको टाइम आहे उहो आहे असां वटि 0.1 सेकंड ऐं हिते बि असां जेको टाइम खणूं था उहो खणूं था 0.1 सेकंड। त उन खां बाद में आवाज़ जी जेका स्पीड आहे उहा असां जेको आहे त हिते खणूं था 340 सेकंड। उन खां बाद में हाणे असां हिते डिस्टेंस मालूम कयूं था त डिस्टेंस जेको आहे हिन छोकिरे ऐं उन वाल जे विच जो जेको डिस्टेंस आहे उहो केतिरो आहे। ठीकु आहे, उन खां बाद में असां वटि जेको फार्मूलो आहे उहो आहे S = VT। वी जेका आहे उहा आहे असां वटि 340 मीटर पर सेकंड ऐं उन खां बाद में टाइम आहे असां वटि 0.1 सेकंड। हाणे जॾहिं 340 खे 0.1 सां मल्टीप्लाए कंदासीं त असां वटि जेको डिस्टेंस आयो उहो आयो 34 मीटर। तो प्यारा ॿारो हिते जेकॾहिं असां हिन एग्ज़ाम्पल में ॾिसंदासीं त आवाज़ जेको आहे उहो ॿ डिस्टेंस कवर करे थो। हिकु त जॾहिं हिन जे हथ खां निकितो ताड़ीअ जो आवाज़ ऐं वाल ताईं पहुतो, उन खां पोइ वाल खां वरी रिफ्लेक्ट थी करे पोइ वरी हिन जेको आहे त छोकिरे जे कन ताईं पहुतो। त इहे जेके आहिनि त ॿ डिस्टेंस थी विया। हाणे असांखे जेको आहे त वन टाइम डिस्टेंस मालूम करिणो आहे हिन छोकिरे खां हिन वाल ताईं। त छा कंदासीं, असीं हिन 34 खे डिवाइड कंदासीं 2 सां, त असां वटि जेको डिस्टेंस निकिरी आयो उहो आयो 17 मीटर। त हिन छोकिरे खां हिन वाल ताईं जेको डिस्टेंस आहे उहो आहे 17 मीटर। तो प्यारा ॿारो ऐं हीउ जेको डिस्टेंस आहे इहो असांजो मिनिमम डिस्टेंस आहे कंहिं बि एको खे प्रोड्यूस करण जे लाइ। यानी जेकॾहिं 17 मीटर खां घटि असांजो कोई डिस्टेंस हूंदो त उन में एको प्रोड्यूस न थी सघंदो। हीअ असांजो मिनिमम डिस्टेंस आहे। अगरि जेकॾहिं 17 मीटर खां वधीक कोई डिस्टेंस हूंदो असांजे आवाज़ खे ट्रेवल करण जे लाइ, त उते असांजो एको जेको आहे प्रोड्यूस थी सघे थो। तो प्यारा ॿारो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे अॼु जो हीउ टॉपिक एको और रिफ्लेक्शन ऑफ साउंड जेको आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।